दादू भरिसां मोरो रोड ते तेज़ रफ़्तार ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल जे विच में ख़ौफ़नाक टक्कर सबबि मोटरसाइकिल सवार गुल मोहम्मद सोलंकी संदसि ज़ाल हिना ॿ पुट अहमदी सदाम सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे दादू अस्पताल जे एमरजेंसी वार्ड पहुचायो वियो, जिते मसमात हिना ऐं संदसि 5 साल जो पुट अहमद ज़ख़्मनि जी सट न सहंदे फ़ौत थी विया ऐं ज़ख़्मी गुल मोहम्मद सोलंकी संदसि 4 सालनि जे पुट सदाम खे ॻणती जोगी हालत में सेवण अस्पताल ॾिनो वियो। ज़ख़्मी गुल मोहम्मद शब बारात जी ईद जे मौक़े ते ज़ाल ऐं ॿारनि समेत मोरो खां दादू साहुरनि ॾांहुं अची रहियो हुयो त साणसि हादिसो पेश आयो। फ़ौत थियल मसमात हिना ऐं संदसि मासूम अहमद जा लाश दादू भरिसां ॻोठ वलीद शेख में घर पहुचण ते वारसनि में कोहराम अची वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।